अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी त मां आहियां ज़ाहिद अली तहीम। तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में टॉपिक आहे मुमताज़ मौलाई ऐं सनम मारवी जे टॉपिक ते ही वीडियो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त मुमताज़ मौलाई जा हूअं त काफ़ी सारा सॉन्ग आहिनि जेके तमामु मशहूर विया आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिकु सनम मारवी ऐं मुमताज़ मौलाई गॾु जेको ड्यूट सॉन्ग गायो आहे, ही सॉन्ग तमामु बहितरीन ऐं तमामु वायरल थियो आहे। तव्हां सोचे रहिया हूंदव त हिन सॉन्ग जा बोल कहिड़ा आहिनि। इहे बोल तव्हांखे बि मां ॿुधाइण वारो आहियां। उन खां पहिरियां जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां ख़ुशि रखे, सलामत रखे। जी दोस्तों, हुन सॉन्ग जा बोल आहिनि, तेरे नां दी तस्वीर पढ़ सुम्हदा। उन गाने जा इहे ई बोल आहिनि दोस्तों, जेको गानो ॾाढो वायरल थियो आहे, तमामु मशहूर थियो आहे। दोस्तों अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।